दोस्तों कमांडो पवर अवां सां मुखातिब आहियां। ही मुंहिंजो ॻोठु पलीजा पवर आहे जेको मदेजीअ खां तक़रीबन 4 किलोमीटरनि जे फ़ासिले ते वाक़िअ आहे। दोस्तों अॼु इंतिहाई ॾुख वारी हालत में हैरान कंदड़ ॻाल्हि अवां सां शेयर करणु चाहियां थो। उमेद आहे त ज़रूरु मुंहिंजी इहा ॻाल्हि मुकमल ऐं गौर सां ॿुधंदव। दोस्तों 2 महीना अॻु MNA गौसबख्श खान महर जी कोटा मां ॻोठ में फ़र्शबंदी ऐं नालियुनि जी स्कीम मंज़ूर थी आई। मज़कूरा कम जो ठीको अख्तर हुसैन अगम खे ॾिनो वियो, जॾहिं त महार हाउस पारां कम जो इंचार्ज अली खान राजड़ खे मुक़ररु कयो वियो। कमु जीअं ई शुरू थियो त चंद माण्हुनि ठेकेदार खे यरग़माल बणाए वर्क प्लान तोड़े एस्टीमेट में ॾिनल कमनि जूं धजियूं उॾारींदे पंहिंजे घरनि जा फ़र्श ऐं घरनि में अंदरि पंहिंजो मनपसंदि नालियूं ठाहिरायूं। असां चयो त नाइंसाफ़ी न थिए ऐं उन ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियोसीं, मगर असांजी कंहिं बि न ॿुधी। आख़िरकार दोस्तो हैरत जी ॻाल्हि अव्हां खे ॿुधायां त अंदरां उहा प्लानिंग थी त कमांडो जे पाड़े में कमु ई न कराइबो। मूंखे इंतिहाई ॾुख बि थियो ऐं हैरानी बि थी त आख़िरकार मां मजबूर थी गौसबख्श खान महर, शहरयार खान महर, अली खान राजड़, अब्दुलसलाम उनड़ ऐं ॿियनि लाॻापियल दोस्तनि खे दायो त साईं क़िबला कमु त सरकारी आहे, कंहिंजे ज़ाती खीसे मां ॾिनल ख़ैरात त न आहे। मां बि ॻोठ जो हिसो आहियां। बीइंग अ पार्ट ऑफ विलेज मुंहिंजो बि राइट आहे त मुंहिंजी घिटीअ में बि फ़र्श ऐं नाली लॻे। पर अफ़सोस त गौसबख्श खान महर, शहरयार खान महर समेत कंहिं बि मुंहिंजी दाह न वरनाई ऐं आख़िरकार मुंहिंजी घिटी रहिजी वई। दोस्तो ही ॾिसो, अवां जितां खां फ़र्शबंदीअ जो कमु ख़तमु थिए थो, ठीक उतां मुंहिंजो पाड़ो शुरू थिए थो। हिन घिटीअ में मुंहिंजे चाचे, मामे, मासात, भाइटे, भेणवीअ ऐं ॿियनि जा घर आहिनि ऐं घिटी बि का वॾी न आहे। सिर्फ़ु 200-250 फुटनि ते मुश्तमिल घिटी आहे जेका ॼाणी वाणी रहाई वई आहे। दोस्तो मूंखे पहिरियां हैरानी हुई त असांजी पोलिंग जेका 2 ॻोठनि ऐं उन्हनि में रहंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ते मुश्तमिल वोटनि ते आहे, उतां वॾी हणा खां पोइ बि महर शिके 100 वोट मस कया हुया। पर हाणे उन्हनि जे प्रकारनि खे अखियुनि सां ॾिसण खां पोइ पक बणिजी वई आहे त माण्हुनि ॾे बि ॾोह घटि आहे। मां को सियासी वर्कर त न आहियां, पर महर साहब खे उहा सलाह ज़रूरु ॾींदुसि त तालकी गॾियासीन में अवां जा मशीर कमज़ोर ऐं ख़ुदगर्ज़ आहिनि। महिरबानी करे उन्हनि खे तब्दील करे ॿिया बहितर माण्हू तलाश करे उन्हनि खे कम सौंपिया वञनि। ॿियो त मां महर ग्रुप जे समूरनि दोस्तनि खे मुअदबाना अर्ज़ु कंदुसि त मूंसां थियल नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु मुंहिंजे आवाज़ में आवाज़ु मिलाइनि ऐं मूंखे पंहिंजो हक़ ॾियारण में मदद कनि। दोस्तो वरी इंशाअल्लाह ॿी क़िस्त में अवां सां नयनि ॻाल्हियुनि सां गॾु पेश थींदासीं। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमांडो पवर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।